एक ॿी अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। कराची में सोराब ॻोठ में दुकान अंदर गैस सिलेंडर जो धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अब्दुल रऊफ़, मंसूर ऐं कासिम शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। अहम ख़बर आहे, कराची खां सोराब ॻोठ में दुकान अंदर गैस सिलेंडर जो धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अब्दुल रऊफ़, मंसूर ऐं कासिम शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। अहम ख़बर आहे, कराची खां सोराब ॻोठ में दुकान अंदर गैस सिलेंडर जो धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में अब्दुल रऊफ़, मंसूर ऐं कासिम शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। अहम ख़बर आहे, कराची खां सोराब ॻोठ में दुकान अंदर गैस सिलेंडर धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गज़ाला सोराब ॻोठ वारो इलाइक़ो आहे। मक्का मस्जिद भरिसां दुकान में सिलेंडर फाटण सबबि 3 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी थींदड़ 3 ॼणनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि में अब्दुल रऊफ़ शामिल आहे, उनजी उमिरि 45 साल आहे, ऐं मंसूर आहे जंहिंजी उमिरि 18 साल ॿुधाई पई वञे। ऐं टियों हिकिड़ो जेको आहे कासिम वलद ऐं जाफ़र आहे, जंहिंजी 35 साल ॿुधाए पियो वञे। इब्तिदाई तौर ते पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त दुकान में गैस सिलेंडर फाटण सबबि उते मौजूदु जेके 3 ॼणा आहिनि उहे शदीद ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिए तरफ़ रेस्क्यू जूं टीमूं तोड़े पुलिस उन इलाइक़े में मौजूदु आहे। पुलिस जो चवणु आहे त असीं चेक करायूं त हीउ धमाको कहिड़ी नोयत जो आहे। ठीकु आहे आमिर, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।